हाणे असल में असां सां जेको वॾो मसइलो थियो आहे असांजी ॿोलीअ सां इहो थियो आहे त असांजी ॿोलीअ जो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते लिपि चेंज थींदी आई आहे अल्फ़ाबेट। ठीकु आहे। हाणे हींअर जेका असां वटि अल्फ़ाबेट आहे न उहा ईअं सम्झो त अंग्रेज़नि जो जंहिं वक़्तु कब्ज़ो हो उन वक़्त बि पूरी तरह राय जो न हुई। असां वटि ख़ुदाबादी स्क्रिप्ट हूंदी हुई। मां तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजो वालिद साहिबु दुकानु हलाईंदो हो कंडियारे जे भरिसां असांजो ॻोठु हो। उहो आहे जेको पंहिंजो हिसाबु किताबु रखंदो हो हटवाणकी हुनखे चइबो आहे असुल ख़ुदाबादी। हाणे हटवाणकी में सॼो हाणे जेको बि असांजो मवादु मौजूदु आहे या उन दौर जे 5000 साल अॻु जेका अल्फ़ाबेट मौजूदु हुई उनजो वास्तो आहे हटवाणकीअ सां ख़ुदाबादी सां। ऐं असां जेकॾहिं हिन लपीअ खे आॾो रखी उनखे ॻोल्हींदासीं त कीअं असीं ॻोल्हे सघंदासीं हुनजो तालुक़ु कीअं जोड़े सघंदासीं। यानी हीअ लपी जो हज़ारे सालनि खां हिन खिते सां वास्तो ई न आहे। फारसी अरबी जो असां सां वास्तो ई न आहे। असां वटि जेके बि आहे संस्कृत आहे हिंदी आहे गुरमुखी आहे जेके भर वारियूं आहिनि उहे सभु ॿोलियुनि जी स्क्रिप्ट हीअ रही कान्हे जेका असां इस्तेमालु था कयूं।